अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नेशनल पार्टी जो अॻुवाण ऐं सीनियर सियासतदान मीर हासिल खान भुज़ैन जो कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो, जेको फेफड़नि जे कैंसर में मुब्तला हुयो। अॼु तबियत ख़राब थियण ते खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन इहे दमधणीअ हवाले कयो। सदर आरिफ अलवीअ चयो आहे त दहशतगर्दी, कोरोना वायरस ऐं ॿियनि चैलेंजिस जो कामयाबीअ सां मुक़ाबिलो करण ते क़ौम, फ़ौज ऐं ॿिया इदारा जसु लहणनि। पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कंदे हुन चयो त हुकूमत सख़्त दबाव बावजूदि स्मार्ट लॉकडाउन लॻाए मईशियत खे तबाहीअ खां बचायो। सदर आरिफ अलवीअ जे ख़िताब दौरान अपोज़िशन जो एहतजाज ऐं नारेबाज़ी। अपोज़िशन जूं समूरियूं जमायतूं ऐवाननि मां वॉकआउट करे वयूं। सिंध काबीना मकानी इदारनि खे नई चूंडनि ताईं सूबे में एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। एडमिनिस्ट्रेटर जी मुक़ररीअ जा इख्तियार मकानी इदारनि वारे वज़ीर हवाले। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। लोकल गवर्नमेंट काउंसिलर क़ाइमु करण जो बि फ़ैसिलो। वॾे वज़ीर लोकल बॉडीज़ एक्ट खे बहितर करण लाइ बि कमेटी जोड़े वरिती। कमेटीअ में सूबाई वज़ीर नासिर शाह, सूबाई सलाहकार निसार खोड़ो ऐं मुर्तज़ा वहाब शामिल हूंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जे हर ख़ानदान खे 10 लख रुपयनि ताईं हेल्थ इंश्योरेंस ॾिनी पई वञे। केपीअ जे अवाम खे सिहत जूं फराहम थींदड़ सहूलियतूं ॾिसी ॿियनि सूबनि जी हुकूमतुनि ते बि दबाव वधंदो। पिशावर में केपीअ जे हर ख़ानदान खे हेल्थ कार्ड जी फराहमीअ वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त कोरोना वबा जे बावजूदि हेल्थ कार्ड जारी करण ते केपी सरकार खे वाधायूं हुजनि। कोशिशि हूंदी त पंजाब सरकार समूरे ख़ानदाननि खे हेल्थ कार्ड जी सहूलियत फराहम करे। सखर मां गुम थियल ॿारड़ी दिलकश भुट्टो जो लाश खीरथर कैनाल मां हथ। ॿारड़ीअ जे जिस्म ते तशद्दुद जा निशान वारसनि मूजिबि सुबुह जे वक़्तु दिलकश घर खां निकिरण बैदि गुम थी वई हुई, जंहिं बैदि खेसि तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो। सखर जी दहशतगर्दी तोड़ अदालत पनो वाकिल में 11 घर भातियुनि खे कोई क़त्ल कंदड़ जुनूनी जवाबदार वहाब ऐं संदसि चइनी पुटनि खे 14 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पनो वाकिल पुलिस सख़्त सिक्योरिटीअ में जवाबदारनि खे पुलिस में पेश कयो। जवाबदार पंहिंजे ॾोह जो एतराफ़ करे चुका आहिनि। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।